मेड़ माख्तर बिरोही की रिपोर्ट मुताबिक सिंधी मीडिया ॾिसण ते ऐं काविश KTN न्यूज़ जी मेज़बानी हेठि फरीदाबाद में सिंध अंदरि धारिया नामंज़ूर एकता ॾियारे सिलसिले में फरीदाबाद में सिंधी अदबी संघर्ष चाक मेड़ पारां हिकु शानदार एकता मुशाइरो ऐं तक़रीब मुनक़द कई। वे नामियर शाइर इम्तियाज़ आदिल सुमरो सदारत कई। ख़ासि महिमान नदीम बिरोही, काज़ी अज़ीज़ उल्ला मैसर, आज़ाद अनवर कानड़ो, सरवर मुनीर चना, सरमद बिरोही शामिल हुआ। जॾहिं त वॾे अंग में उते शाइरनि वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। धरती ॿोली सखावत बाबति बहितरीन शाइरी पेश करे दाद हासिल कयो। लिकाए लोक खां रखां, लिकाए लोक खां रखां, पवे न रूह घाए जी त शोहरतुनि जे शहर में तो मुश्क वास जी अचे थो इश्क एतिरो वञे थो मुश्क वास जी त घाट घर घिटी घिटी, त घाट घर घिटी घिटी, त घाट घर घिटी घिटी। धरती सारी सिंध प्यारी, काचो शल आबाद हुजे, मेहर दादू सीता गोदड़ियो, यार फरीदाबाद हुजे, काचो शल आबाद।